नाज़रीन हेडलाइंस सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। सिंध में मकानी चूंडुनि ऐं ईद उल अज़हा जे मौक़े ते हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी लागू कई वई आहे। घरू खाते हथियारनि जी नुमाइश ते कलम 144 लागू करे छॾियो, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। हथियारनि जी नुमाइश ते 60 ॾींहंनि जी पाबंदी हूंदी। घरू खाते नोटिफिकेशन में इहो ॼाणायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। सिंध में मकानी चूंडुनि ऐं ईद उल अज़हा जे मौक़े ते हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी लागू कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो खां। आमिर, इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी गज़ाला, बिल्कुल सिंध हुकूमत पारां 144 कलम जी जेको आहे नोटिफिकेशन जारी कयो आहे, जंहिंमें पहिरें मरहले में जेको आहे बल्दियाती इलेक्शन ऐं ॿिए मरहले में जेको आहे NA 240 जी जेकी ज़िमनी इलेक्शन आहे, उन खां अलावा ईद उल अज़हा जे मौक़े ते यकीनन ही 60 ॾींहंनि जे लाइ सिंध में जेको आहे 144 कलम जारी कयो आहे। उन जी जेकी नुमाइश आहे उन ते पाबंदी हूंदी, जेके उम्मीदवार हूंदा हथियार खणी सघंदा। दफ़ा 144 जी ख़िलाफ़ वर्ज़ी ते जेको आहे 195 आहे त जेको आहे फौजदारी तहत उन्हनि ते केस दाख़िल कयो वेंदो। सिंध जी जेकी सूरत हाल आहे, बल्दियाती इलेक्शन, उन खां अलावा ईद उल अज़हा ऐं जेकी ज़िमनी इलेक्शन 245 ते आहे, उन जे लाइ जेको आहे 60 ॾींहंनि जे लाइ सिंध हुकूमत पारां 144 कलम जारी कयो आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।